जहर जिंदगिया। वे अदा खुदा न जात कन मारू के जमाने जा कूड़ धूड़ कूड़े ड्राड़ियूं हणण लाइ तव्हां ई खोड़ आहियो। तव्हां वेही पाण में ड्राड़ियूं हणो, मां ज़मीनुनि तां चकर हणी अचां थो। भला अदा केॾी माल मोटंदे? छो हुकम आ छा? अदा साईं मरे ज़माने जी का तो सां सलाह करणी हुई। मां पाण सलाह जेको आहे न तोहारी भेण बाईअ खां वठंदो आहियां। हे वरी मुहांडो हाणे मूंसां सलाह कंदो। जॾहिं फुफी सलाह ॾियण लाइ घर में मौजूद आहे पोइ तूं छो परेशान आहीं? छोरा अदी सलाह घट छिड़बू वधीक ॾींदी आ। मामा इहा मां जी पुराणी आदत आ। ॻाल्हि त ॿुध, मूं केड़ी तुंहिंजी निड़ी जे मथां लत रखी आहे जो मामे जे अॻियां वेठो गिलाऊं करी? अदी इहो छोरो पीरल न मूंखे पढ़ाइणी त वॾा तुंहिंजा थोरा थी। मामा मां हिते पाण कुंवारो वेठो आहियां, मथां वरी पीरो खे वठी तूं हिते आयो आहियां। फुफी तुंहिंजी ऐं मुंहिंजी गॾु शादी कराईंदी, तूं घबराई छो थो? अड़े हाय ॻाल्हि अहिड़ी करो जेका ठही अचे वा। हिते वे संगावती त बंदूकियूं बियूं आहिनि, साईं ही वरी हिते पैण ॼण आयो आहे। गुंडी नथो मरे। अदी रिश्ता खोटा आहिनि, रुगो तूं सचाई करी चवंदा आहिनि त सचा हुजनि सुपरी ऐं झूठा माननि जख। कॾहिं सचाई करे मुंहिंजी त जा तुंहिंजी बि शादी कराए छॾे। हाय हाय ये ते तो खुदा का मां छा घुरा। अदा ख़ैर त है हिन उमिरि में तूं शादी कंदे? अदी मूंखां वधीक था पोड़ा शादी कन। मां त 40-45 साल जो मस्त आहियां। भुलियो आई मामा भुलियो, तूं त 30-32 सालनि जो मस्त थी थे। अबा वॾी उमिरि इन लाइ ॿुधायम जो अदी इतबार न कंदी। तव्हांखे हिते घुराइण जो मक़सदु आहे तव्हां अमुन खे तरजीह थो ॾियां। तव्हां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए जे मथां बंदूकूं सिधियूं कयूं बीठा आहियो। वञीअ वञीअ तां गैरत जी आड़ में असां पंहिंजी जहालत खे परवान पिया चढ़ायूं। आख़िर इहा जहालत कॾहिं ख़तम थींदी? न असां कॾहिं रुश्वत जे खिलाफ़ आवाज़ उतारियो आहे, नई वरी महांगाई जे खिलाफ़ उथी बीठा आहियूं। असांजी तालीम खे तबाह कयो वियो आहे, असांजे मुस्तक़बिल खे वीराननि में धिकियो थो वञे। उते त असांजो ज़मीर जागे ई कोन थो। असां सिंध जा वाहूं पंहिंजी दिलि ते हथ रखी ॾिसो। असां हिन धरतीअ माउ जो कॾहिं कर्ज़ अदा कयो आहे? इज्तिमाई कमनि लाइ कदम खणण खां तव्हांजा पेर ॾकनि था। आवाज़ उथारण लाइ तव्हांजी ज़बाननि में फलूकणा पइजी था वञनि। बाक़ी शलन कंहिंजो ज़ाती मसइलो हुजे उते मरण मारण लाइ तयार थी था वञो। ऐं इहा साॻी गैरत जेकॾहिं पंहिंजी क़ौमी मसइले लाइ कयो हा त अॼु असांजी ज़िंदगी बदहाली में न गुज़रे हा। असां त न कुते जे पुछ वांगुरु आहियूं जेके 12 महीना नड़ में विझण खां पोइ बि सिधो न थियो। हाणे उहो जहालत जो वक़्तु वियो। ख़ुदा खे मञो, पंहिंजूं ज़ाती दुश्मनियूं छॾे क़ौमी मफ़ाद लाइ सोचो, न त असां तबाही जे उन किनारे ते वञी पहुचंदासीं जिते असांजो वजूद ई ख़तम थी वेंदो। असां तव्हांजे जीअ में जी मिलायो आहे, तव्हांजे हुकुम ते हलिया ईंदा आहियूं ऐं हिननि जूं नाइंसाफ़ियूं असां केतिरियूं बर्दाश्त कयूं उहो असांखे ख़बर आहे। अञा बि चओ था त असां नाइंसाफ़ी कयूं था। मां कंहिंखे बि ॾोही कोन थो चवां, मां त रुगो एतिरो थो चवांव त इहो ज़िद छॾियो, संगावती तकरार तां दुश्मनियूं न वधायो। बाबा साईं तव्हां वटि दाह रबन वारनि जी बि आई हूंदी, ओठे वारनि जी बि आई हूंदी, पर मुंहिंजी दाह तव्हां वटि कॾहिं बि न आई हूंदी। बाबा साईं न मां कंहिंजे ॿिनि में न टिनि में, ओठे और रबन जे विच में बाबा मूंखे छो था खेलियो? उहो हिन जे करे
जो तुंहिंजी भेण जो मंगणो मूंसां थियल आहे, हाणे हिन ओठे जी टीकरुनि ते तूं जेका त उनजो रिश्तो लुकमान खे ॾींदे? हाँ गुलाम, छा इहा हक़ीक़त आहे? बाबा साईं, इहो त रब न जो सरासर मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे। मां त पंहिंजी भेण जो अञा रिश्तो किथे कयो ई कोन्हे। बाबा साईं, जेकॾहिं मां अधीअ जो ॿिए हंधि रिश्तो कयां बि थो त उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां उनजो भाउ आहियां। रबन केरु थींदो आहे मूंसां ज़बरदस्ती करण वारो? ॿियो त मिटी कुर्ब ऐं आधार ते थींदी आहे। हे रबन वारा मुंहिंजी त टक जी बि इज़त कोन कंदा आहिनि। बाबा साईं, तूं मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां पंहिंजी भेण जो संग हिन ॼट खे ॾियां? जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त पोइ तुंहिंजे पीउ इहा मिटी कई छो? बाबा साईं, मां मञां थो त इहा बाबा जन ग़लती कई हुई, पर मां इहा ग़लती कोन दोहराईंदुसि। बाबा साईं, भले तव्हां कसम खणायो रब न राणे खे त मंगणी वारे जा आड़े इन्हनि मुंहिंजी ऐं मुंहिंजी घरवारीअ जी ख़ूब बेइज़ती कई हुई। बाबा साईं, इन जे करे मां हिननि सां मिटी ख़तमु थो कयां। हूअं बि वॾड़ा बाबा चवंदा आहिनि न त ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी। बाबा साईं, हेॾे ॾिसो, ही मां हथ थो ॿुधायां, मूं मस्कीन जे मथां चङाई कयो, रबन ऐं ओठे वारनि खे सम्झाए छॾियो। बाबा, भले ओठे वारा ऐं रबन वारा ॿिड़ी पाण में मरनि, पर इन दुश्मनीअ में मूंखे न पीड़िन। बाबा साईं, मां आज़ादु आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां पंहिंजी भेण जी किथे बि शादी करायां। ही केरु थींदा? ऐं मुंहिंजा मालिक, तूं भलाई कजां, फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में कजां। जेकॾहिं मां रबनि खां जुदा थियसि त मां कॾहिं बि ख़ुशि रही न सघंदसि। रबन खे हाणे तूं विसारे छॾ, तुंहिंजो घोट लुकमान थींदो। भाॼाई, जे तव्हां मुंहिंजो संग टक नेवस खपायो त छा तव्हां ख़ुशि रही सघंदव? जेकॾहिं तव्हां मुंहिंजियूं ख़ुशियूं खसींदव त छा तव्हांखे तव्हांजूं ख़ुशियूं नसीब थींदियूं? हुन रब वटि देर आहे पर अंधेर न आहे। डिॼो हुनजे कहर खां। मालिक जो कहर असां मथां तॾहिं किरंदो जॾहिं असां तोसां ज़ुल्म कयूं, पर असां त तुंहिंजी भलाई पिया सोचियूं, पर तूं त रबनि जी मोहबत में अंधी थी वई आहीं। तोखे त सही ऐं ग़लति जी ख़बर ई कान थी पए। वॾी आई आहीं मुंहिंजी भलाई सोचण वारी। इहा ॼण मूंखे ख़बर ई नाहे त तव्हां मुंहिंजो संग टक नेवस खपायो आहे। हाणे तव्हां छा था चओ? जॾहिं त गुलाम पंहिंजी हक़ीक़त बयान करे चुको आहे। रे सवड़ा, ही गुलाम कोन पियो ॻाल्हाए, पर ओठे जो पढ़ायल तोतो पियो ॻाल्हाए। जॾहिं त अलण फ़क़ीर असांखे रिश्तो ॾेई वियो आहे ऐं रे सवड़ा छोकिरी बि राज़ी आहे। रे सवड़ा, हाणे उन छोकिरीअ जो ॿिए हंधि रिश्तो कराइण उन सां ज़ुल्म हूंदो। तव्हां हिकु चकर छोकिरीअ खे घुराए उन खां पुछी त ॾिसो, पोइ तव्हांखे जेको वणे फ़ैसिलो कजो। सावण, ईअं त मुंहिंजी घरवारी मूं मां राज़ी न आहे ऐं रुसी वञी पंहिंजे भाइरनि वटि वेठी आहे। पोइ रईस चवंदो त मां उनखे छॾे ॾींदुसि? कुझु अकुल खां कमु वटि सावण। रनुनि जी ॻाल्हियुनि ते केरु थो हले? पुठा चौर तूं इंसान आहिनि छा ऐं उन्हनि जे मथां असां पंहिंजा फ़ैसिला मड़ींदा वञूं? मुंहिंजी भेण अञा ॿार आहे, ॿार। हू बुरे भले जो नथी सोचे सघे। बाबा ऐं अम्मा जे मरण खां पोइ बाबा साईं, मां हुनजो वॾो भाउ आहियां। मूं ते फर्ज़ थो थिए त मां पंहिंजी भेण जी जिथे दिलि चवे शादी करायां। ॿियो त बाबा साईं, मुंहिंजे घर जे मसइले में हिननि खे का बि ज़रूरत न आहे टंग अड़ाइण जी। रबर, जेकॾहिं गुलाम पंहिंजी भेण जो रिश्तो तव्हांखे कुर्ब ऐं प्यार सां ॾिए थो त ठीकु आहे, न त हिन जे मथां ज़बरदस्ती करण जो तव्हांखे को बि हक़ न आहे। ॾिसो ॾा, मीरा मुंहिंजी मंग आहे ऐं हू मूंखे चाहे थी। तंहिं करे जेकॾहिं ग़ुलाम जे दर ते ॼञ वेंदी त सिर्फ़ु और सिर्फ़ु मुंहिंजी। बाक़ी जेकॾहिं को ॿियो ते ॼञ वठी वियो न त उहो ज़िंदा कोन मोटंदो। रईस, ॾिस रबनि जूं ॾाढायूं तव्हांजे वेठे थो धमकियूं ॾे। पोइ सोचो अकेलाई में ग़ुलाम सां कहिड़ो असरु कंदा हूंदा, उहो तव्हां सम्झी सघो था। रबन, ज़बरदस्ती सां न रिश्ता थिया न वरी थींदा। तंहिं करे तूं पाण खे संभाल। जेकॾहिं तो ग़ुलाम सां नाहक कयो या ज़बरदस्ती कई त उन जो अंजाम ॾाढो बुरो थींदो। तूं वॾो ई बाबा, तव्हां खणो बंदूक ऐं मूंखे मारे छॾियो। मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो। बाक़ी मां बेग़ैरत न आहियां जो पंहिंजी मंग खे छॾे ॾियां।
मीरा सिर्फ़ मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी थी रहंदी। ऐं मीरा खे मां ॿिए कंहिंजो थियण बि कोन ॾींदुसि। हाणे मां ॾिसां थो त मुंहिंजी हयातीअ में त ओठो पंहिंजे भाउ जी शादी मीरा सां कीअं थो कराए। चओ अञा चवंदा हो त असांजो ॾोह आहे। हाणे इन घोड़े खे लगाम बि तव्हां पाण ॾिजो। साईं, रुखसार बेगम त हर वक्त मूंखे सबक थी पढ़ाईंदी रही ऐं मूंखे अहिड़ो को बि मौक़ो नथी ॾे जो मां हितां जे माहौल खे गरम करे सघां। अदा ऐं भाॼई ॿई साबरीन आहिनि। जॾहिं एॾा ई साबरीन आहिनि त पोइ तव्हां उन्हनि खां अलॻि थियण जो छो पिया सोचो? शानी बेगम जेतिरा साबरीन आहिनि न ओतिरा उसूलनि जा पक्का आहिनि। ऐं हाणे मां इन्हनि उसूलनि तहत ज़िंदगी गुज़ारे नथो सघां। मूंखे हाणे आज़ादी घुरिजे ऐं मां ज़िंदगी पंहिंजी आज़ाद गुज़ारणु चाहियां थो। घुमण फिरण जी त तोखे पूरी आज़ादी मिलियल आहे, अञा कहिड़ी आज़ादी चाहीं थो? अदा जे हुकुमनि जो पाबंद आहियां। इहा आज़ादी न चइबी। मां चाहियां थो त हिन ॻोठ मथां मुंहिंजो हुकुम हले ऐं हर माण्हू मुंहिंजे हुकुम जी ताबीर करे ऐं मूं मथां को हुकुम न हलाए। असुल आज़ादी हिनखे चइबो आहे। बाक़ी हिते सिर्फ़ अदा जो हुकुम थो हले ऐं हुनजे हुकुम खां सवाइ मां साहब नथो खणी सघां। छा हिनखे आज़ादी चइबो आहे? जेका तूं आज़ादी घुरीं थो न, उहा आज़ादी तोखे वॾेरे सही मौत खां पोइ मिलंदी। अल्लाह साईं अदा वॾे खे वॾी हयाती ॾे। बाक़ी मां अदा जे मौत जी दुआ नथो घुरी सघां। तव्हां विरासत था चाहियो जेका थींदी न। विरासत ज़रूर थींदी। इन लाइ तोखे ऐं मूंखे अदा ऐं भाॼ जे साम्हूं सख़्तु थियणो पवंदो। रुखसार बेगम जे अॻियां मुंहिंजी हैसियत अञा नौकराणियुनि वारी आहे, पोइ मां हुन जे साम्हूं सख़्तु कीअं बणिजां? जेॾीं तव्हां पंहिंजो पाण खे हिन घर जी मालिकाणी सम्झो उन ॾींहुं तव्हांजे रवैये में पाणे तब्दीली अची वेंदी। इहो मुंहिंजो तोखे हुकुम आहे ऐं मूंखे उहो कुझु करे ॾेखार जेका मुंहिंजी तो में उमेद आहे। सावण, हाणे छा थींदो? हाणे असांजा हथ कटिजी विया। नको नको बाबा साईं नको। ही ॾिस असांजा हथ तुंहिंजे पुटनि जा हथ शींहं जे चंबे जेॾा आहिनि। ईअं कीअं वञे असांजा हथ कटिजी विया? पुट, मुंहिंजो मक़सदु त न बाबा न। मां तव्हांजो मक़सदु ॿुधण ई कोन थो चाहियां ऐं ना ई वरी कंहिं ॿिए जो मक़सदु हलणु ॾींदुसि। पुट, जेकॾहिं रईस विच में अची वियो पोइ तूं छा कंदे? हाँ अम्मा, रईस खे बि ॾींदो टांडा, ॿियो वरी छा कंदो? कुझु अकुल कयो छा था? रेस गफ़ार ख़ान को मामूली माण्हू आहे छा? जेकॾहिं हुन तव्हां सां नरमी कई आहे त हुनजो मक़सदु त हू कमज़ोर आहे। रेस गफ़ार ख़ान न पंचीअ ते अचे त असांजा बच्चा ॿेर ते चढ़ी वञनि। बाबा, हाणे तुंहिंजा बच्चा को खीर पिया के न आहिनि जो ॿेर ते चढ़ींदा। जवाननि जा जवान आहिनि, चङे भले खे मुंहुं ॾेई वठंदासीं। अदा, बाबा सही थो चवे। इहो रईस वॾी बला अथव। जेतिरो थी सघे न इन रईस खां पासे ते रहो। इहे छोरा टंगू भंजराईंदा पर असली मुड़ंदा कोन। अम्मा, मां त मुड़ी वञा, चादो रबन माठ करे वेही रहंदो। माठ करे या न करे, पर हाणे छा थींदो? गुलाम जे मथे ते हथ फेरे उन खां संग कढी वेंदा। बाबा, मीरा मुंहिंजी मंग आहे, मंग, ऐं मां उनखे कॾहिं बि कोन छॾींदुसि। अॼुकल्ह निकाह ई टुटी विया ऐं तूं वरी मंग जी ॻाल्हि थो करी। बाबा, उहे के ॿिया हूंदा जंहिंजा निकाह टुटी विया। मां रबन आहियां, रबन। हिम्मत कर दा, मां बि तोसां गॾु आहियां। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं मुंहिंजे हिसे जा तूं पादर खाई न त पोइ मां मीरा खे था भॼाए वठी वञा। हाँ हाँ, हे रबन चवे छा थो? ही असां सभिनी खे टंगराईंदो। अदा, मां बि तोसां बदल आहियां। हा रबन, मां बि पादर खाइण तयार आहियां। जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु आहियो न त पोइ मीरा खे मूंखां केर बि जुदा कोन थो करे सघे। हा, रईस उन्हनि खे मना करे छॾी आहे। तूं छा सम्झी थो? मुड़ंदा वॾो गंद कंदा। जेकॾहिं गंद कयूं न त रईस गफ़ार ख़ान जा बि हथ उन्हनि जी ॻिच में हूंदा, ॻिच में। मां बि इहो चाहियां थो त रईस गफ़ार ख़ान भल उन्हनि जी बेइज़ती करे। अदा,
हाणे गुलाम खां शादीअ जी तारीख़ वठूं ऐं रेस गफ़ार ख़ान खे चयो त हिन रबनि वारनि खे पाण वटि संभाले रखे। हाणे मुंहिंजी शादी कराइण में देरि न कयो। इहो गुलाम तकड़ी इजाज़त ॾींदो? रखी ज़िंदगीअ ते लत लखे रुपया खाई वियो असांजा, जॻह बि रहण लाइ असां ॾिनी आहे। अञा जेकॾहिं इनकार करे न पुठीअ तूं खल लाहे छॾे सदा वॾा। लुकमान जेतिरो तूं ज़िद्दी आहीं न, तुंहिंजी बीण ते गुलाम ज़िद्दी आहे। बस अॻ में तूं कुंवार वठी पंहिंजे घर वठी अच। जेसी ताईं तूं शादी करे कुंवार खे वठी नथो अची, एसी ताईं गुलाम जी हेठां ई करणी पवंदी। पंहिंजी गति लाइ गॾा खे बि पेरे पवणो पवंदो आहे। यार गुलाम त गॾ खां बि चट आहे। भली गॾा खां चट हुजे, पर आहे त तुंहिंजो सालो न। चोरी भली आहे, इन जे करे तूं सालो बणायां। इहो त बंदूक जे लाइक़ु आहे। राति वञी सम्झाईंदोसांसि, अलाह कंदो त सम्झी वेंदो। पर जेकॾहिं नथो सम्झे त पोइ कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियणी पवंदी। हाणे इहो रिश्तो प्यार मोहबत सां ई कढणो पवंदो। पर जेकॾहिं ज़िद कईसीं न त 2-3 लख जेको खाधी वेठो आहे न, इहे बि कोन मिलंदा ऐं रिश्तो बि न ॾींदो। पैसा त खाइण मां बि कोन ॾींदोमांसि। हा, निभागे वटि आहे छा जो हुन खां पैसा वठंदे? घर ते वञी कब्ज़ो कंदोमांसि, घर ते। पैसनि खे हणूं खॾ में, इज़त जी ॻाल्हि आहे, बसि रिश्तो मिले। पुट खैरू, इन उदासी खे छॾ। कलसूम जेकॾहिं मिलणी हूंदी त मिली वेंदी। तुंहिंजी इन परेशानी थियण सां कान मिलंदी। बाबा, कलसूम खे विसारण जी ॾाढी कोशिश थो कयां, पर विसरे ई नथी। कलसूम मुंहिंजे दिलि में घर करे वई आहे। कलसूम जो मूंखे विश्वास आहे। कलसूम जॾहिं हिन घर में हूंदी न त ही घर घर हूंदो। हाणे त पुट ई वथण लॻी थो। बाबा, घर औरत सां ठहंदो आहे। जेकॾहिं औरत नाहे त घर ई नाहे। पोइ पुट खणी शादी कर। बाबा, जेकॾहिं शादी कंदुसि न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ कलसूम सां कंदुसि। जेकॾहिं कलसूम हथ न अचे, छा तूं सॼी उमिरि कुआरो रहंदे? बाबा, कलसूम जे मिलण जी अञा उमेद आहे। जेकॾहिं कलसूम जे मिलण जी उमेद ख़तम थी वई, पोइ सोचींदासीं। पुट, मर्ज़ी जो मालिक आहीं। अॻु कॾहिं मुंहिंजी तो ॻाल्हि मञी आहे जो हीअ मञींदे? बाबा, मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञंदुसि। बस तूं दुआ कर त कलसूम मिली पई। अम्मा, जेकॾहिं तूं बेज़ार आहीं ऐं जिते रहणु चाहीं भला मूंखे ॿुधाए, मां त हुते छॾे अचां। वापसि वियसि त मारी वेंदसि। मरणो त सभिनी खे आहे, पोइ हिते मरी या हुते। पुट, ज़िंदगी मौत अलाह जे वस आहे। उते हुनखे जान जो ख़तरो आहे, उन लाइ ही हिते रहणु चाहे थी। मां वापसि वेंदसि, पर जेकॾहिं तव्हांखे खेरू मिले त मूंखे या त हुन वटि छॾे अचो या पोइ हुनखे हिते वठी अचो। इहो खैरू किथे थो रहे? भला मूंखे ॿुधाए, मां तोखे हुते छॾे अचां। पुट, उते हिन जी हयाती खे वॾो ख़तरो आहे। बाक़ी खैरू खे ॻोल्हे मां हथ करे हिते घर वठी ईंदुसि। खेरू तव्हांखे मिलंदो? अम्मा, मां दर दर जो फ़क़ीर आहियां। सुभाणे खां वठी मां उन तरफ़ वेंदुसि, ॻोल्हींदोमांसि। जेकर सुभाणे न मिलियो न, ॿिए ॾींहं ते पक सां मिली वेंदो। ऐं जीअं ई मिली वियो न, उनखे मां हिते घर ज़रूरु वठी ईंदुसि। चई मूं मथां भलाई कयो था त पोइ मां तव्हांजो थोरो ज़िंदगी भर न विसारींदसि। अम्मा, मुंहिंजो को बि थोरो न आहे तुंहिंजे मथां। इहो मुंहिंजो फर्ज़ु आहे जेको मां पूरो कंदुसि ऐं खैरू खे हिते वठी ईंदुसि। बाबा, खैरू खे ॻोल्हण लाइ भला मां तव्हां सां गॾु हलां? पुट, तूं जेकर न मूंसां हले त कलसूम हिते अकेली हूंदी ऐं बेज़ार थी पवंदी। छा तूं हुनखे बेज़ार करणु थो चाहीं? पोइ मां हिते अची कलसूम सां गॾु हूंदुसि। सुभाणे तूं ऐं मां वरी बकरियुनि खे चारण हलंदासीं। मां घर खां ॿाहिरि घटि निकिरंदी कर। दुश्मन तुंहिंजी ॻोल्हा में हूंदा, अलाह न करे तोखे को नुक़सानु ॾेई विझनि। बाबा, ॿाहिरे माण्हू खे परे खां ॾिसंदी आहियां त निकाब चाढ़े छॾींदी आहियां। मालिक भलाई कंदो, उहो ई तोखे पंहिंजी पनाह में रखंदो। अम्मा, मामा खां उनजी छोकिरी जो मूं लाइ संग घुरो। यप्पा, संग घुरंदी सांस न इनकार कोन कंदो, मिंट ॾींदो। पर पंहिंजे भाउ खे सुञाणा न। थी शादी करे जीअं ईंदुसि न, लॾो खणी पाण बि हिते अची रहंदो। लॾो अलाए कीअं खणी ईंदो, मां अहिड़ो कमु कंदोमांसि। मूंखे ख़बर आहे जेकी तूं ठाहो को आई न, ख़बर वठंदो। अम्मा, मामा अॼु मरे या सुभाणे
जेकर असां सां 2 साल रहियो त छा थी पियो? तूं मामा सां ॻाल्हाए करे मूंखे सोनी जो संग वठी ॾे अमां। अब राति तुंहिंजो पीउ अचे उन सां सलाह कयां थी, ॾिसूं उहो छा थो चवे। पर दादा मूंखे ख़बर आहे मूं वारो भाउ चवंदो पहिरीं मुंहिंजे मोभी पुट पीरल खे परणायो। अमां ॻोठ में खोड़ छोकिरियूं आहिनि, कांदी मडी पीरल जे गाटे में हणजो। ऐ अब्बा कहिड़ो मुंहिंजो भाउ कहिड़ो हुनजो ॿई ममड़ा आहिनि ममड़ा। साईं अॼु शानी जो मामो उनजो पुटु ऐं उनजी धीअ घर में असली धण करे आया। मां इनजे करे ख़ामोश रहियसि, न त वरी को मसलो न थिए। तव्हांजा मिट बि तव्हां सां मिलण ईंदा आहिनि, पर मर्द त उताक में वेंदा आहिनि। घर में रुगो औरतुनि खे अचण जी इजाज़त आहे, त पोइ इन छोकिरीअ पंहिंजे मामे ऐं उनजे पुट खे छो घुरायो? छा उनखे हिन हवेलीअ जे उसूलनि जी ख़बर कोन्हे? ख़बर त अथसि, पर अलाए छो हूअ झेड़े खे वधाइण थी चाहे। ठीकु आहे, मां कमाल खान खे चवां थो। जेको थियो उनखे दरगुज़र कयो। जेकॾहिं तव्हां कमाल खान खे अञा बि कुझु चयो न त इहो मसइलो वधी वेंदो। जेकॾहिं मूं कमाल खान खे न चयो न त पोइ अॼु 2 आया आहिनि, सुभाणे 10 ईंदा ऐं इहो सिलसिलो ख़तमु कोन थींदो, वधंदो रहंदो। उन करे कमाल खे सम्झाइण लाज़मी आहे। जेकॾहिं उनखे ॾुखियो लॻे थो न त लॻण ॾेसि। बाबा शानी जी तो वधी लय लगी पई आहे, बंगले जी मालकियाणी बणजी वई आहे। मालकियाणी पुट अदा खुदन रैस जी हेठाई मथाई करे पंहिंजी छोकिरी जो संग फसायो। उन्हनि खे इहा लालच त हुई, तॾहिं त अदी तोखे इहो रिश्तो न ॾिनो। बाबा हाणे अदा जी शादी किथां कराईंदे? तुंहिंजो बदो ॾींदुसि ऐं तुंहिंजे भाउ लाइ संग वठंदुसि। बाबा मां पहिरीं पसंद जी शादी कंदसि, अदा जो संग पहिरीं मर्ज़ी सां ॻोल्हियो। वॾी आई आहे पसंद जी शादी करण वारी। जिते बाबा मुंहिंजो संग ॻोल्हींदो तुंहिंजी शादी उते कराईंदासीं। पुट बचे पाण में न विड़ो, इहो कमु सॼो अतीते था छॾूं। ॾिसूं त किथे थी रिश्ता कराए। बाबा मुंहिंजो रिश्तो जिते बि कराईंदो, पर मां पहिरियां पंहिंजी कुंवार खे ॾिसंदुसि। हा साईं, मूं बि पसंद जी शादी कई, वरी हे बि पसंद शादी। हल अॻियां थी रज़न ही छा थो चए? सरकार मुड़ुस हाथी आहे, असांजा डंडा न ते असर ई कोन था करनि। कमाल खान खणो बंदूक, खणो सीने में। बाक़ी जेके दिल में राज़ आहिनि न उहे तव्हांखे कॾहिं कोन ॿुधाईंदुसि। हाणे ॿुधायो सरकार त हिन जो छा कयूं? सरकार चओ त अञा ॼऊंसि कुटको। मुड़ुस ठाहूको आहे, कढोसि हथ त वञी यारनि सां मिले। सरकार मां त चवां थो अॼोको ॾींहुं अञा हिनखे महिमानी खवायूं। रज़न हथ छॾे बचा, हिनखे वञण ॾे। कमाल खान असां तव्हांजा दुश्मन न आहियूं, तव्हां असांखे खामखा पंहिंजो दुश्मन बणायो आहे। जेकॾहिं दुश्मन न आहियो त सॼण बि न आहियो। पेर ड्रा किथे मुंहिंजो इरादो मटिजी न वञे। हाणे छा हुकुम आहे सरकार? रज़न जेकॾहिं हिन न ॿोलियो न त हाणे लाहौती खे कीले खणी अचो हेॾे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।